सजण साणे खे वरासी विसरे ऐं पितनी के रोए वतन जिन विसरे स्टेज ते आदमी दोस्तों ये हरीसर साहब हिकिड़ो बोल आहे त विछड़ी वञणु फितरी अमल आहे पर विसारणु कमिणाए साईं सां असांजो जेको ॾेठ वेठ साईं खे दुकान हूंदो फाटक ते ऐं असां उन ज़माने में किताबनि जा शौक़ीन अॼु बि आहियूं साईं खां किताब ख़रीद कंदासीं वेहंदासीं डिस्कस ऐं पोइ साईं जा हिकिड़ा ख़्यालात वठंदा हुआसीं त साईं कहिड़नि कहिड़नि ख़्यालनि ते हले पियो असां कहिड़नि ख़्यालनि ते वञूं पिया पंहिंजी हमा जी कीअं पई थी उहो ज़मानो असां अदबी संघ जा मेंबर कोन हुआसीं पर सियासी वबस्तगी असांजी हुई जेकी अॼु भले पई ऐं हिननि ई कुर्सियुनि ते गॾु वेठासीं इहा हुन यादि आहे अची थी वञे त गॾु वेठासीं गॾु घुमियासीं साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं ऐं उहो अॼु असां में न रहियो आहे पोइ असां जेको आहे उन जे लाइ दुआऊं करे सघूं था साईं खे यादि करे सघूं था ऐं साईं खे यादि करण जो मतिलबु इहो आहे त हीअ ज़िंदह ॼण असां सां गॾु वेठो आहे हींअर ज़िंदह ॼण असां सां गॾु वेठो आहे जॾहिं साईं जी तस्वीर आहे ज़रूरु उन जो रूह हूंदो ऐं उहो रूह असांखे ज़रूरु ॾिसंदो हूंदो असां जेको कुझु ॻाल्हायूं पिया ज़रूरु हुनखे तशकीन ज़रूरु मिलंदी हूंदी रूह खे तशकीन ज़रूरु मिलंदी हूंदी इहे लफ़्ज़ वठां थो ऐं संगत खण वेठी यादी जर खण तिथ तव्हां वण टिण वाई हिकिड़ी आमा मंसूर हज़ार कहिड़ा मारियो मारी